स्टूडेंट एक्शन कमेटी मातरीअ पारां अमनाबाद हायर सेकेंडरी स्कूल में अमलो मुक़रर न थियण खिलाफ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे 24 कलाकनि जी बुख हड़ताल कई वई। उन मौके ते सद्दाम असगर, दरिया खान जरवार, आमिर वीसर, जुनेद रज़ा सुमरो, अनिल हुबली, साहिल खान ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त माले जी यूनियन काउंसिल अमनाबाद जे हायर सेकेंडरी स्कूल में 350 शागिर्द हुजण बावजूद तालीम खाते अमलो मुक़रर न कयो आहे। हिननि चयो त 10 साल अॻु 4 करोड़ जी लागत सां स्कूल जी बिल्डिंग जोड़ी वई हुई, पर तालीम खाते ज़िले बदीन मातरे जे नाअहली सबब स्कूल रवायतनि लाइ बेलाव बणियल आहे। 24 कलाकनि जी बुख हड़ताल जेका रखी आहे उहा हायर सेकेंडरी स्कूल अमनाबाद जी एसएनई जी बहाली ऐं स्टाफ जी मुक़ररी लाइ रखी आहे। हायर सेकेंडरी स्कूल अमनाबाद जेको 2010 में ठही जुड़ी रास जो 4 करोड़नि जे लागत सां जेका बिल्डिंग ठही उनखे अॼु ताईं न एसएनई ॾिनी वई आहे न स्टाफ ॾिनो आहे। असां इन सभिनी शागिर्दनि जो असांजे हिन बुख हड़ताल जो मुतालबो इहो आहे त असांखे एसएनई ॾेई स्टाफ मुक़ररु करे ॾिनो वञे जीअं त उतां जे हिन वक़्तु उतां 350 शागिर्द दाख़िल आहिनि। उन 350 शागिर्दनि जो न सिर्फ़ु उन 350 शागिर्दनि जो पर ईंदड़ नसुलनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। असां वज़ीर आला सिंध, वज़ीर तइलीम ऐं सेक्रेटरी खां मुतालबो था करियूं त असांजो जेको हायर सेकेंडरी अमनाबाद ते स्टाफ मुक़ररु करे ऐं असांजे ॿारनि खे तइलीम जे मुस्तक़बिल सां संवारियो वञे। गुज़िरियल 10 सालनि खां हिननि जो स्कूल बंदि आहे ऐं हिन स्कूल जे हवाले सां मुख़्तलिफ़ दोस्तनि जी जदोजहद रही आहे, जंहिंमें कामिर लतीफ़ जरवार जेको प्रेसिडेंट आहे स्टूडेंट एक्शन कमेटी अमनाबाद जो, उन्हनि हिते पहिरियां हैदराबाद प्रेस क्लब ते बि एहतिजाज कया आहिनि, कराची प्रेस क्लब ते बि एहतिजाज कया आहिनि। हिन हवाले सां 22 किलोमीटर ते लॉन्ग मार्च बि कयो, जंहिंजे जदोजहद जे नतीजे में ऑनरेबल जस्टिस साहब जेको आहे सलाउद्दीन पवर साहब सोयो मोटो नोटिस बि वरितो हुयो ऐं उनजे हुकुम ॾिनो हो त रिपोर्ट पेश कई वञे। गुज़िरियल 10 सालनि खां स्कूल बंदि आहे, को बि क्लास न हली रहियो आहे, उन बावजूद बि 350 स्टूडेंट्स जी लॻभॻि तक़रीबन उते एनरोलमेंट आहे, जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि मां शागिर्द अची करे हिते एडमिशन वठनि था। उते उन्हनि जे करप्शन करे उन्हनि खे वॾियूं मार्क्स ॾिनियूं वञनि थियूं, पर मक़ामी माण्हू जेके आहिनि अॼु बि उहे तालीम जी सहूलियत खां महरूम आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk